बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयूं था तव्हां सभु ठीक ठाक हूंदा, मस्तनि में हूंदा। दोस्तों, जॾहिं ज़हर ज़िंदगी ड्रामा जे बारे में ई वीडियोस ठाहे रहिया आहियूं, तव्हां सभिनी जी सभ खां पहिरियां त मां शुक्र अदा कंदुसि सभ खां पहिरियां अल्लाह साईं, हुन खां पोइ तव्हांजो तव्हां मुंहिंजी सपोर्ट कई। मुंहिंजा 2500 सब्सक्राइबर थी चुका आहिनि दोस्तों, वॾी महिरबानी। दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामा जो एक्टर आहे लाला फयाज़ साहब, उन जी अॼु तव्हांखे बायोग्राफी ॿुधाईंदासीं। दोस्तों, तमामु सुठो एक्टर आहे ऐं तमामु सुठी तबियत जो मालिक आहे। दोस्तों, वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो। नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब कजो। सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बि नुक़सानु न थींदो, पर मुंहिंजो फ़ाइदो थी पवंदो। दोस्तों, संदसि नालो पूरो नालो लाला फयाज़ चाचड़ साहब आहे। हीउ ज़िले घोटकी लॻ ओबाड़ो शहर ॻोठ लखपुर में हिन जनमु वरितो। संदसि हिन वक़्तु उमिरि 28 साल आहे। संदसि चवणु आहे त मां जेको कुझु बि आहियां सभु मुर्शिद अनवार हज़ूर बुखारी दरगाह जहानपुर वारनि जो करम आहे। मुंहिंजो मुर्शिद सैयद सखावत हज़ूर बुखारी आहे, जंहिंजो करम आहे। दोस्तों, संदसि वधीक चवणु आहे त मूंखे नंढे हूंदे खां ई सिंधी मीडिया में अचण जो शौक़ु हुयो। सभ खां वधीक शौक़ु तॾहिं थियो जॾहिं KTN TV ते पत्थर दुनिया ड्रामो हलियो। मूं सिंधी ड्रामनि फिल्मनि जी शुरूआति 2014 खां कई। मूं 10 खां वधीक टेली फिल्मूं, कुझु मॉडलिंग गाना ऐं सिंधी चैनल ते ड्रामा बि कया। संदसि वधीक चवणु आहे त मूं सभ खां वधीक कमु मामा सरवर घोटो जी डायरेक्शन में कयो आहे ऐं पाण बि डायरेक्शन कंदो आहियां। ड्रामा फील्ड में वठी अचण वारा मददगार दोस्त ऐं मुहसन सिंध जो भलोड़ अदाकार उमेद अली कलवड़ ऐं डायरेक्टर फरज़ंद मलिक खजू साहब आहे। मूं ज़िंदगी जो पहिरियों प्रोजेक्ट बि फरज़ंद मलिक खजू जी डायरेक्शन में कयो। कयल कम मां पसंदीदा फिल्म रिश्ता रत प्याक आहे, जंहिंजो डायरेक्टर बि फरज़ंद हुयो ऐं हिन वक़्तु बि संदसि जी डायरेक्शन में सिंध TV जे ड्रामे ज़हर ज़िंदगी में कमु करे रहियो आहियां। पसंदीदा अदाकार सिंध जो हीरो अब्बास गुलोढाणू ऐं अदाकारा आसफ़ा भुट्टो आहे। पसंदीदा राइटर साईं नूर ज़हूर साहब आहिनि ऐं दिलि जी हसरत आहे त बिशारत समूह, जिन जी डायरेक्शन में कमु कयां। सिंधी मीडिया जा सभु चैनल ऐं सभु अदाकार दोस्त सुठा आहिनि। अॼुकल्ह ड्रामा फील्ड में कमु घटि मिले थो, उन लाइ परेशानी थींदी आहे। संदसि वधीक चवणो हुयो त सरकारी मुलाज़मत न हुजण जे करे गुज़र सफ़र अदाकारी ते आहे। जॾहिं कमु न आहे हूंदो त मुश्किलातूं थींदियूं आहिनि। दिली ख़्वाहिश आहे त उर्दू चैनल ते कमु कयां, लेकिन कोई सहूलियतकार न आहे। दोस्तों, ही हुई सिंध जे बालोड़ अदाकार लाला फयाज़ साहब जी कहानी। दोस्तों, असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल बटन खे हणंदा, वॾी महिरबानी। दोस्तों, अल्लाह तव्हांखे आबाद रखे, सलामत रखे, महिरबानी।